अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां पुछनि था त हेज़ लाइ छा हुकुम आहे। खेनि चयो त उहा पलीत गंदगी ऐं तकलीफ़ जी हालत आहे। तंहिं करे हेज़ दौरान पंहिंजी ज़ालुनि खां परे थियो ऐं एसी ताईं खेनि वेझो न वञो जेसी ताईं हू पाक साफ़ न थियनि। पोइ जॾहिं हू पाक थियनि त याम हेज़ ख़तम थियण ऐं गुस्ल करण खां पोइ उन्हनि ॾे वञो हम बिस्तरी कयो जीअं अल्लाह ताला तव्हांखे हुकुम कयो आहे। बेशक अल्लाह तौबा कंदड़ ऐं पाक ऐं साफ़ रहंदड़ सां मोहबत करे थो। तव्हां जूं ज़ालूं तव्हां जूं खेती या पोख आहिनि। तव्हांखे इख्तियार आहे त जहिड़ी तरह चाहियो पंहिंजी पोख में अचो फितरे तरीक़े सां ऐं पंहिंजे लाइ औलाद पैदा करण जो फ़िक्र करियो ऐं पाण लाइ चङा कम अॻिते मोकिलियो ऐं अल्लाह ताला जी नाफ़रमानी खां बचो, यानी पंहिंजो नस्ल पैदा करियो ऐं उन्हनि खे दीन इख़लाक़ ऐं इंसानियत जी तरबियत ॾियो। ऐं जेकॾहिं तव्हां कोताही कई त तव्हां पुछिया वेंदा ऐं चङी तरह ज़हन नशीन करियो त हिकु ॾींहुं अवां हुन पंहिंजे रब सां मुलाक़ाती थियण आहियूं। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिननि खे अल्लाह जी हदुनि जी हिफ़ाज़त करण करे अल्लाह जी रिज़वान जी ख़ुशख़बरी ॿुधाए छॾ ऐं तव्हां अल्लाह जे नालनि खे अहिड़ी क़स्मनि खणण लाइ इस्तेमालु न करियो जंहिंजो मक़सदु नेकी परहेज़गारी ऐं माण्हुनि जे विच में सुलह कराइण खां पासो करण या बाज़ रहण हुजे ऐं अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं यादि रखो त अल्लाह अव्हांखे अव्हांजे अचायनि बेमक़सद कसम खणण ते पकड़ न कंदो आहे। कसम खणण वक़्तु जेका नियत अव्हांजे दिलनि में आहे उन ते पकड़ींदो ऐं अल्लाह त बेहद बख़्शणहार ऐं निहायती बुरदबार आहे। जेके पंहिंजी ज़ालुनि जी सोबत न करण जो कसम खणी वेठा आहिनि यानी जिन ऐलाउ कयो आहे उन्हनि खे 4 महीननि जी मोहलत आहे ऐं उन मुद्दत अंदरि रुजू करणु आहे। पोइ जेकॾहिं उन मुद्दत में मोटिया त भले मोटनि या रुजू कनि ऐं सोबत कनि, न उहा तलाक आहे ऐं न उन ते कफ़ारो आहे। ऐं बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायती रहम करण वारो आहे। ऐं जेकॾहिं तलाक ॾियण जो पको इरादो रखनि था त भले कनि, बेशक अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं तलाक ॾिनल ज़ालूं पाण खे 3 हेज़नि जी मुद्दत ताईं रोकीनि। थी सघे थो त अॻे मुड़ुस मां खेनि हमल थी वियो हुजे ऐं जेकॾहिं अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान रखण वारियूं आहिनि त अल्लाह जेके संदसि रहमनि में ॿार या हमल पैदा कयो आहे सो खेनि लिकाइण रवा या जाइज़ न आहे। ऐं जेकॾहिं उन मुद्दत 3 महीननि अंदरि संदसि मुड़ुस उन्हनि सां सुलह करणु चाहे त खेनि मोटाइण जा वधीक हक़दार आहिनि। ऐं दस्तूर मूजिब औरतुनि जो बि अहिड़ो ई हक़ मर्दनि ते आहे जहिड़ो उन्हनि ते, यानी औरतुनि ते मर्दनि जो हक़ आहे। यानी जहिड़ा मुड़ुसनि जा हक़ ज़ालुनि ते आहिनि तहिड़ा दस्तूर मूजिब ज़ालुनि जा बि महरूफ़ ऐं जाइज़ हक़ मुड़ुसनि ते आहिनि, पर मर्दनि खे मथां वधीक मर्तबो या हिकु दर्जो या फ़ौक़ियत आहे। बेशक अल्लाह ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो ऐं दानाई वारो आहे।